रातो दर मां के आम ख़बर ॾींदा हलूं त जीए सिंध क़ौमी महाज शहीद बशीर खान पारां शहीद बशीर खान कुरैशी जे जनम ॾींहं जे मुनासिबत सां हिकु सालगिरह तक़रीब मुनाक़िद कई वई। सालगिरह तक़रीब मां मदई जी मां राबेल अब्बासी जी अॻुवाणी में काफ़िले पिणु शिरकत कई आहे। अव्हां खे ॿुधाईंदा हलूं त शहीद बशीर खान जो सालगिरह जे मुनासिबत सां केक कटे खेसि खे भेटा पेश करे सलाम पेश किया वियो। जिस कम शहीद बशीर खान के चीफ ऑर्गेनाइज़र डॉक्टर नियाज़ कलानी, मरकज़ी ऑर्गेनाइज़र पिनल सारियो, मरकज़ी ऑर्गेनाइज़र अकबर मकोल, पार्टी ज़िले शहदादकोट जो डिप्टी चीफ ऑर्गेनाइज़र अल्ताफ़ सुमरो, ज़िले शिकारपुर जो चीफ ऑर्गेनाइज़र अब्दुल सत्तार बिरोही समेत मुख़्तलिफ़ अॻुवाणनि तक़रीब में शिरकत कई आहे। अव्हां खे ॿुधाईंदा हलूं त गफ़ार मार, फ़कीर अमान जुड़ेजो, नेक सारियो, अमीन भुट्टो ऐं ॿियनि वॾे अंग में क़ौमी कारकुननि शहीद वॾे जी 66वीं सालगिरह जो केक कटियो वियो ऐं क़ौमी तराने सां शहीद खे भेटा पेश कई वई। शहीद बशीर खान पंहिंजो रहबर सम्झंदो जेको फ़िक्री तौर ते सॼी सिंध जो जेको आहे त रहबर आहे ऐं जंहिंजो फ़िक्र इहो साबित थियो आहे त सिंधी हिकु क़ौम आहिनि। इहा चिटी वाज़े नमूने सां पहिरियों दफ़ो सिंध में साईं GM साहिब ॻाल्हि कई त सिंधी हिकु क़ौम आहियूं, जुदा क़ौम आहियूं, अलॻि क़ौम आहियूं, मज़हब जे बुनियादनि ते क़ौमुनि जो तसवुरु थींदो ई कोन्हे। ऐं इहा ॻाल्हि साईं GM साहिब कई जंहिंजो शहीद बशीर खान चिटे ऐं वॾे वाक चवंदो हो त आउं उन शख़्स जो पोइ लॻायां जेको सिंध खे वतन सम्झे थो ऐं सिंधियुनि खे सिंधी क़ौम सम्झे थो। उन शख़्स अमली तौर ते शहीद बशीर खान जॾहिं सियासी तौर ते शौरी तौर ते जेको आहे सियासत में GS स्टूडेंट फेडरेशन में मेंबरशिप हासिलु करण खां वठी लहद में लहण ताईं साईं GM सां फ़िक्री तौर ते निभाईंदो रहियो। न फ़क़ति फ़िक्री तौर ते निभाईंदो रहियो शहीद बशीर खान, पर हुन साईं GM साहिब जी वफ़ात खां पोइ अमली तौर ते साईं GM साहिब जे फ़िक्र जी जेको आहे अॻुवाणी करे सॼी सिंध खे गॾु करे पुरअमन नमूने सां हिकु सॼी दुनिया जे आॾो हिकिड़ो पैगाम रखियो। असां सिंधी हज़ारनि सालनि खां वठी हिकु जुदा अलॻि क़ौम आहियूं। असां चिटे ऐं वाज़े नमूने सां ऐलान था कयूं असां मज़हब जे बुनियाद ते हिन सॼे पाकिस्तान में हिकु क़ौम न आहियूं। असीं सिंधी जुदा अलॻि क़ौम आहियूं ऐं असां सॼी दुनिया जे क़ौमुनि खे ताक़तवर क़ौमुनि खे अपील था कयूं त आज़ादी में असांजी मदद कनि। इहो शहीद बशीर खान फ़िक्री तौर ते अमली तौर ते माण्हुनि जे तमामु वॾे हुजूब में इहा ॻाल्हि चिटे वाज़रम सां चई ऐं माण्हुनि खां इहो हथ मथे खणी रेफरेंडम करायो त सिंध हिन महिल छा थी घुरे, सिंध घुरे थी आज़ादी। इहो शहीद बशीर खान कुरैशी लखनि जे मजमू में पुरअमन नमूने सां बिन अक़वामी तौर ते सिंध जो जेको आहे त ॻाल्हि पहुचाई, सिंध जो पैगाम पहुचायो, साईं GM साहिब जो पैगाम पहुचायो। उहो पैगाम जेको साईं GM साहिब बिन अक़वामी तौर ते 92 में जेको आहे सॼी दुनिया खे ॾियणु पियो चाहे ऐं उहा जेको आहे इत्तफ़ाक़न उहा साईं GM साहिब जो पैगाम बि सॼी दुनिया खे पढ़ी शहीद बशीर खान कुरैशी ॿुधायो ऐं शहीद बशीर खान कुरैशी 2012 में अमली तौर ते सॼी सिंध खे गॾु करे 23 मार्च ते उन 23 मार्च ते जंहिं 23 मार्च ते चयो थो वञे 40 में सिंधियुनि जेको आहे त रेफरेंडम कयो। सॼी दुनिया सॼे पाकिस्तान जा माण्हू फ़क़ति 50,000 माण्हू मुस्तक़िल थिया। हिते त 50 लख जे लॻभॻि सिंधी माण्हू गॾु थी करे उन्हनि चयो त असां हाणे चिटे वाज़े नमूने सां सिंध जी आज़ादी जी ॻाल्हि था कयूं। उन शख़्स जो ॼमणु सिंध जे लाइ भाॻनि वारो हुयो ऐं सिंध जे लाइ हुन जेको बि पंहिंजी ज़िंदगी जा टाइम गुज़ारिया साईं GM साहिब जे फ़िक्र जी कामयाबी लाइ सिंध जे ॻोठ ॻोठ वहण वस्ती वस्ती जल जंग में वञी करे साईं GM साहिब जे फ़िक्र खे न फ़क़ति फैलायो पर सॼी दुनिया खे इहो ॿुधायो त साईं GM साहिब जो फ़िक्र ई आहे जेको सिंध जे निजात जो आख़िरी जेको आहे नुस्ख़ो साबित थी सघे थो। उन खां सवाइ जेको कुझु बि आहे उहो आर्ज़ी तौर ते त जेको आहे मसइला अञा छुटकारे जा मसइला आहिनि पर सभिनी मसइलनि जो हल सिंध जी क़ौमी आज़ादी में आहे। इहो असांखे फ़िक्री तौर ते साईं GM साहिब ॿुधायो ऐं अमली तौर ते शहीद बशीर खान करे ॾेखारियो। उन शख़्स जी अॼु सालगिरह आहे। असां शहीद बशीर खान जे मज़ार ते बीहंदे सॼी सिंधी क़ौम खे शहीद बशीर खान जे जनम ॾींहं जूं वाधायूं ॾियूं।